अस्सलाम वालेकुम दोस्तों, सलमान ईसानी ऑफिशियल यूट्यूब चैनल ते भली का मंसूर मुखे तो खौज फिरा ईमान दोस्तों, सिंधु धरती हमेशा जोधा ऐं सभा जहिड़ा पुट पैदा कंदी रही आहे, जन हमेशा पंहिंजे किरदार ऐं फन वसीले ख़ल्क़े ख़ुदा जी ख़िदमत कई ऐं पाण मल्हायो। उन हवाले सां ज़िलो शिकारपुर पिणु हिकु अलॻि सुञाणप रखे थो। ज़िले शिकारपुर जो ड्रखण शहर पिणु इन हवाले सां पंहिंजो मटु पाण आहे। दोस्तों, ड्रखण शहर जी सरज़मीन ते केतिरियुनि ई अज़ीम शख़्सियतुनि जंहिंमें अदीब, दानिश्वर, सहाफ़ी, अदाकार ऐं केतिरा ई सूफ़ी रागी शामिल आहिनि, उन्हनि जनम वरितो। अॼु असांजो मौज़ू आहे तमामु सबाझड़ी ऐं बहितरीन तबियत जा मालिक ऐं जोक शरीफ़ जा नाले वारा तालिब ऐं सूफ़ी रागी साईं फ़क़ीर इमामदीन ड्रखण साहब जन जो ज़िक्र कंदासीं। दोस्तों, साईं फ़क़ीर इमामदीन ड्रखण साहब जन जो तारुफ़ कंहिंखां बि ॻुझो न आहे। सिंध जी मशहूरु शख़्सियत ऐं इंतिहाई सबाझड़ी तबियत जा मालिक साईं फ़क़ीर इमामदीन ड्रखण साहब जन जो जनम 14 अगस्त 1931 ते ड्रखण शहर में थियो, जंहिं बाद हुननि बुनियादी तालीम पंहिंजे तर जे स्कूल ऐं तालीमी इदारनि मां मुकमल कई। दोस्तों, 1958 में जॾहिं फ़क़ीर साईं इमामदीन ड्रखण साहब जन पंहिंजनि कुझु दोस्तनि सां भिटाई सरकार जे मेले खां पोइ जोक शरीफ़ मेले ते घुमण विया, त उते हुननि हिकु इंटरव्यू में पंहिंजी रुएदाद ॿुधाईंदे चयो त हिकिड़ी कोठड़ी लॻाए वेठा जिते मुर्शिद इमदाद अब्बास सां संदन पहिरीं मुलाक़ात थी। उतां जो फ़क़ीर लाल बख्श जेको उतां जो मुजावर हुयो, उन साईं फ़क़ीर इमामदीन ड्रखण साहब जन सां तमामु घणी मोहबत ऐं हुजत रखी ऐं वेठे वेठे खेनि चयो त छा तव्हां तालिब थींदव? जंहिं साईं फ़क़ीर इमामदीन ड्रखण साहब जन वरण त साईं मूंखे हिन बाबति का बि ॼाण न आहे, न मूंखे तालिब जी का डेफिनेशन ख़बर आहे, मां सिर्फ़ु हिते घुमण आयो आहियां। जंहिं ते लाल बख्श फ़क़ीर जवाबु ॾिनो त साईं मूं तव्हांखे तमामु नेक सलाह ॾिनी आहे। जंहिं बाद फ़क़ीर साईं जन ॿुधायो त हू सॼी राति सोचींदा रहिया ऐं हुननि चयो त जेकॾहिं मुंहिंजो मुर्शिद घुराइण वारो कामिल आहे त पाण घुराईंदो। पाण हुननि वधीक ॿुधायो त मेले जी टी राति लाल बख्श फ़क़ीर मूंखे निंड में ई अचे भाकुर पातो ऐं चयो त हुकुम थियो आहे त तव्हांखे भाकुर विझी वठी अचो। उते साईं अब्दुल सतार जन सां सदन पहिरीं मुलाक़ात थी ऐं फरमायूं त तव्हां कोन पए आया, असां तव्हांखे पाण घुरायो आहे। उन खां पोइ फ़क़ीर इमामदीन ड्रखण साहब जन दरगाह जोक शरीफ़ जा तालिब थिया ऐं उन वक़्तु साईं फ़क़ीर इमामदीन ड्रखण साहब जन जी उमिरि 23 खां 24 साल हुई। दोस्तों, दरगाह जोक शरीफ़ जा मशहूरु तालिब साईं फ़क़ीर इमामदीन ड्रखण साहब जन जा केतिरा ई कलाम, जन में मुंहिंजे मारुनि जा शल वसन वेड़ा, कौन हूं मैं कौन हूं मुझे जानता कोई नहीं, तूं छा बि करीं पर आई लव यू ऐं केतिरा ई कलाम मशहूरु आहिनि जेके तव्हां ज़रूरु ॿुधा हूंदा। फ़क़ीर इमामदीन ड्रखण साहब जन इंतिहाई मोतबर शख़्सियत हुया ऐं संदन सबाझड़ी ऐं सादा तबियत हुजण जे करे हमेशा आम माण्हुनि जे कमु आया ऐं उन्हनि जी मदद कई। तव्हां हिन वीडियो में ॾिसी सघो था त शहीद बशीर ख़ान कुरैशीअ जी बि तमामु घणी मोहबत हुई फ़क़ीर साहब जन सां ऐं हू अक्सर उन्हनि जी जेका सतारी मंज़िल आहे जिते हर साल मेलो कयो वेंदो आहे, उते पिणु ईंदो हुयो ऐं केतिरा ई नामियारा अदाकार ऐं फ़नकार उते अचे पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा आहिनि। जॾहिं त संदन टीम में सूफ़ियाणे कलाम जी टीम में फ़क़ीर अब्दुल मजीद सियाल ऐं अदा इरफान सोलंगी ऐं ॿिया केतिरा ई साथी साणनि गॾु सूफ़ियाणो कलाम परफॉर्म कंदा हुया। सूफ़ी फ़क़ीर इमामदीन ड्रखण जन सॼी ज़िंदगी अमुन, मोहबत, भाईचारे ऐं सूफ़ी अज़म जो प्रचार कयो। हुननि हमेशा आम माण्हुनि जो भलो सोचियो ऐं केतिरनि ई मुस्तहिक ग़रीब ख़ानदाननि जी कफ़ालत कई ऐं केतिरियुनि ई न्याणियुनि खे पिणु तालीम जहिड़े ज़ेवर सां आरास्ता कयो। सूफ़ी फ़क़ीर इमामदीन ड्रखण जन जहिड़ियूं शख़्सियतूं को वरली मिलंदियूं आहिनि। दोस्तों,
30 अक्टूबर 2015 उहो अभागो ॾींहुं हुयो जॾहिं साईं फ़क़ीर सूफ़ी इमामदीन रखण साहिब जन कराचीअ जी हिकु निजी अस्पताल में ड्रिघी अलालत बाद वफ़ात करे विया, जंहिं बाद संदन मुरीदनि चाहींदड़नि ऐं हर माण्हूअ जी अखि आली नज़र आई, जॾहिं त खेनि अॼु ॾींहं ताईं सारींदे हर अखि आली थियो वञे। दोस्तो, फ़क़ीर इमामदीन रखण साहिब जन जो हिकु किताबु इश्क़ सतार पिणु शाया थियल आहे, जंहिंमें संदन ज़िंदगीअ बाबति सॼी ॼाण मौजूदु आहे। दोस्तो, आख़िर में धणीअ दर दुआ आहे त अल्लाह पाक पंहिंजे प्यारनि जे सदके ऐं पंतनि पाक जे सदके असां सभिनी जी हर दिल जी शख़्सियत साईं सूफ़ी रागी फ़क़ीर इमामदीन रखण साहिब जन खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता करे ऐं संदन दर्जात बुलंद अता फ़रमाए। दोस्तो, हिन सां ई गॾु पंहिंजे मेज़बान सलमान ईसानी खे ॾींदा इजाज़त। मां मिलंदुसि तव्हां सां हिकु नई वीडियो में। उमेदु आहे त मुंहिंजी महिनत ऐं वीडियो पसंदि आई हूंदी। वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकान ज़रूरु प्रेस कंदा। महिरबानी।